इस्लामाबाद में पुलिस प्रेस क्लब ते चढ़ाई करे सहाफ़िन ते तशद्दुद कयो आहे। कश्मीरियुनि जे एहतजाज जी कवरेज कंदड़ सहाफ़िन ते पुलिस पारां तशद्दुद कयो वियो आहे। कश्मीरी सहाफ़ी राजा रुखसार समेत प्रेस क्लब जे मुलाज़िमनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी वाक़े जो नोटिस वठंदे IG इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। घरू वज़ीर जो चवणु आहे त सहाफ़िन ते तशद्दुद बर्दाश्त न कयो वेंदो। जांच करे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अहम ख़बर खां अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। इस्लामाबाद में पुलिस प्रेस क्लब ते चढ़ाई करे सहाफ़िन ते तशद्दुद कयो आहे। इस्लामाबाद में पुलिस प्रेस क्लब ते चढ़ाई करे सहाफ़िन ते तशद्दुद कयो आहे। कश्मीरियुनि जे एहतजाज जी कवरेज कंदड़ सहाफ़िन ते पुलिस पारां तशद्दुद कयो वियो आहे। कश्मीरी सहाफ़ी राजा रुखसार समेत प्रेस क्लब जे मुलाज़िमनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी वाक़े जो नोटिस वठंदे IG इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। घरू वज़ीर जो चवणु आहे त सहाफ़िन ते तशद्दुद बर्दाश्त न कयो वेंदो। जांच करे मुलविस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।